बडाणी समेत भरपासे वारनि इलाइक़नि में मलेरिया ऐं गेस्ट्रो ते ज़ाब्तो न अची सघियो। सिहत खातो अघूर निंड सुतल। गेस्ट्रो ऐं मलेरिया विघे ॻोठ मौलवी दड़ोवासी वधीक हिक नींगरी शहज़ादी छॾण फोतिन जो अंग वधी छ थी वियो। सवे ॿारड़ा मर्द ऐं औरतूं गेस्ट्रो ऐं मलेरिया में वरतल। शहरनि मूजिब ज़िले इंतजामिया बडाणी गबलू तोड़े मुख़्तलिफ़ ॻोठनि मां बरसाती पाणी निकाल ऐं मच्छरमार स्प्रे न कराए सघी आहे, जंहिं सबबि मुख़्तलिफ़ बीमारियूं फैलजण लॻियूं आहिनि। मलेरिया बुखार ऐं गेस्ट्रो मर्ज़ में इस्तेमाल थींदड़ दवाऊं ऐं टेस्ट किटूं सरकारी अस्पतालुनि मां अणलभ। प्राइवेट मेडिकल स्टोर मालिकनि पैनाडोल सीरप गोरिन समेत मलेरिया बुखार जी दवाउनि ब्लैक ते विकिरो करण लॻा आहिनि। इंतजामिया नोटिस वठे। हिन वीडियो खे लाइक करे असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं हा, उन सां गॾु बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो।